इंशाअल्लाह अॼु की वीडियो में असां 17 सिपारे जी सूरह अंबिया जेका 7 रुकुअनि ते मुश्तमिल आहे इंशाअल्लाह उन जो तर्जुमो कंजुल ईमान सिंधी में ॿुधंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माण्हुनि जो हिसाब वेझो आहे ऐं उहे गफ़लत में मुंहुं फेरींदड़ आहिनि। जॾहिं उनजे रब वटां उन्हनि वटि का नई नसीहत अचे थी त उनखे नथा ॿुधनि मगर रांदि कंदे। उन्हनि जूं दिलियूं रांदि जी गफ़लत में आहिनि ऐं ज़ालिमनि पाण में मख़फ़ी सलाह मशवरो कयो जो ही केरु आहे, हिकु तव्हां जहिड़ो इंसान ई त आहे, छा जादू वटि वञो था ॾिसी वाइसी। नबी फरमायो, मुंहिंजो रब ॼाणे थो आसमान ऐं ज़मीन जी हर ॻाल्हि खे ऐं उहो ई आहे ॿुधंदड़ ऐं ॼाणंदड़। बल्कि चयाऊं परेशान ख्वाब आहिनि, बल्कि संदसि घड़ियल आहे, बल्कि हीअ त शाइर आहे। पोइ असां वटि का निशानी आणे जीअं अॻियनि खे मोकिलियो वियो हो। उन्हनि खां अॻु में कंहिं बि ॻोठ ईमान न आंदो जंहिंखे असां हलाक कयो। पोइ छा उहे ईमान आणींदा? ऐं असां तोखां अॻु में न मोकिलिया मगर मर्द जिन खे वही मोकिलींदा हुआसीं। ए इंसानो, इल्म वारनि खां पुछी वठो जेकॾहिं तव्हांखे ॼाण न हुजे। ऐं असां उन्हनि खे ख़ाली जिस्म न बनायो जो खाधो न खाइनि ऐं न उहे दुनिया में सदाईं रहनि। पोइ असां उन्हनि सां पंहिंजो वाइदो सचो करे ॾेखारियो। पोइ उन्हनि खे छुटकारो ॾिनो ऐं जिन खे वणियो ऐं हद लंघंदड़नि खे तबाह कयोसीं। बेशक असां तव्हांजी तरफ़ हिकु किताब लाथो जंहिंमें तव्हांजो बयानु नामवरी आहे। पोइ छा तव्हांखे अक़ुल न आहे? ऐं केतिरा ई ॻोठ असां तबाह करे छॾिया जो उहे ज़ालिम हुआ। ऐं उन्हनि खां पोइ ॿी क़ौम पैदा कई। पोइ जॾहिं उन्हनि असांजो अज़ाब ॾिठो तॾहिं उहे उनखां भॼणु लॻा। भॼो न ऐं उन्हनि आसाइशुनि ॾांहुं मोटी हलो जेकी तव्हांखे ॾिनियूं वयूं हुयूं ऐं पंहिंजे जायुनि ते शायदि तव्हां खां पुछाइणो थिए। चवणु लॻा, ओ असांजी तबाही, असां ज़ालिम हुआसीं। पोइ उहे ईअं ई पुकारींदा रहिया एसि ताईं जो कयो असां उन्हनि खे लुणियल, कटियल, विसामियल ऐं आसमान ऐं ज़मीन ऐं जो कुझु उन्हनि जे विच में आहे सो असां बेकार पैदा न कयो। जेकॾहिं असां विंदर इख़्तियार करणु घुरूं हा त पाण वटां इख़्तियार कयूं हा जेकॾहिं असांखे करिणो हुजे हा। बल्कि असां हक़ खे बातिल ते उछलाए हणंदा आहियूं। पोइ उहो उनजो मेॼालो कढी रखंदो आहे, तॾहिं उहो मिटिजी वेंदो आहे ऐं तव्हांजे वास्ते वेल आहे उन्हनि ॻाल्हियुनि सबबि जेकी ठाहियो था ऐं उन्हीअ जे वास्ते आहिनि जेकी आसमाननि ऐं ज़मीन में आहिनि। ऐं जेकी वॾस आहिनि से संदसि इबादत खां वॾाई नथा कनि ऐं न थकिजी पवंदा आहिनि। राति ऐं ॾींहुं संदसि पाकाई बयानु कंदा आहिनि ऐं सुस्ती न कंदा आहिनि। छा उन्हनि ज़मीन मां के अहिड़ा ख़ुदा ठाहिया आहिनि जो उहे कुझु पैदा कंदा आहिनि? जेकॾहिं आसमान ऐं ज़मीन में अल्लाह खां सवाइ के ॿिया ख़ुदा हुजनि हा त ज़रूरु उहे तबाह थी वञनि हा। पोइ पाकाई आहे अल्लाह अर्श जे मालिक जी उन्हनि ॻाल्हियुनि खां जेकी उहे ठाहिनि था। हुन खां पुछा नथी करे सघिजे संदसि कम बाबति ऐं उन्हनि समूरनि खां सुवाल थींदो, छा अल्लाह खां सवाइ ॿिया ख़ुदा ठाहिया अथनि? तूं फरमाए पंहिंजो दलील पेश करियो। हीअ क़ुरान ज़िक्र आहे मूंसां गॾु वारनि जो ऐं मूंखां अॻियनि जो तज़किरो, बल्कि उन्हनि मां घणा हक़ खे नथा ॼाणनि। पोइ उहे मुंहुं मोड़ींदड़ आहिनि ऐं असां तोखां अॻु में को बि रसूल न मोकिलियो मगर ही त उनजी तरफ़ असां वही थे फरमायो त मूंखां सवाइ को बि माबूद न आहे। पोइ मुंहिंजी इबादत करियो ऐं चयाऊं रहमान पुट वरितो आहे। उहो पाक आहे, बल्कि बाना आहिनि इज़त वारा, ॻाल्हि में उनखां अगराई नथा कनि ऐं उन्हीअ जे हुकुम जा कारबंद हूंदा आहिनि। उहो ॼाणे थो जो कुझु उन्हनि जे अॻियां ऐं जो कुझु उन्हनि जे पुठियां आहे ऐं शफ़ाअत न कंदा मगर उन जे वास्ते जंहिंखे उहो पसंदि फरमाए। ऐं उहे उन जे ख़ौफ़ खां डिॼी रहिया आहिनि ऐं उन्हनि मां जेको चवे त मां अल्लाह खां सवाइ माबूद आहियां पोइ असां उनखे जहन्नम जी सज़ा ॾींदासीं। असां ईअं ई सज़ा ॾींदा आहियूं ज़ालिमनि खे। छा काफ़िरनि ही ख़्यालु न कयो त आसमान ऐं ज़मीन बंदि हुआ, पोइ असां उन्हनि खे खोलियो ऐं असां हर साह वारी शइ पाणी मां पैदा कई? छा पोइ उहे ईमान आणींदा? ऐं ज़मीन में असां लंगर विधा
जीअं उन्हनि खे खणी ॾकणु न लॻे ऐं असां उन में खुलियल रस्ता रखिया मन उहे वाट लहनि ऐं असां आसमान खे छित बणायो हिफ़ाज़त हेठि रखियल ऐं उहे उन जे निशानियुनि खां मुंहुं फेरींदड़ आहिनि ऐं उहो ई आहे जंहिं ख़लक़ियो राति ऐं ॾींहुं ऐं सिज ऐं चंड हर हिकु घेरे में तरी रहियो आहे ऐं असां तोखां अॻु में कंहिं बि इंसान जे वास्ते दुनिया में हमेशगी न रखी पोइ छा जेकॾहिं तूं इंतिकाल फरमाई त हीअ सदाईं रहंदा हर साह खे मौत जो मज़ो चखणो आहे ऐं असां तव्हांजो इम्तिहान वठंदा आहियूं बुराई ऐं भलाई सां परखण जे वास्ते ऐं असांजी तरफ़ ई तव्हांखे मोटी अचिणो आहे ऐं जॾहिं काफ़र तोखे ॾिसंदा आहिनि त तोखे पेश न ईंदा आहिनि मगर मस्खरी सां छा हीउ आहे उहो जेको तव्हांजे ख़ुदानि खे घटि वधि चवंदो आहे ऐं उहे रहमान जी यादि खां मुनकिर आहिनि इंसान खे जल्दबाज़ बणायो वियो हाणे मां तव्हांखे पंहिंजूं निशानियूं ॾेखारींदुसि मूंखां जल्दी तलब न करियो ऐं चवनि था कॾहिं थींदो उहो वाइदो जेकॾहिं तव्हां सचा आहियो कंहिं तरह काफ़िर ॼाणनि हा उन वक़्त खे जॾहिं न रोके सघंदा बाहि खे पंहिंजे मुंहं खां ऐं न पंहिंजे पुठियुनि खां ऐं न उन जी मदद कई वेंदी बल्कि उहा उन्हनि ते ओचितो ईंदी पोइ उन्हनि खे बेहवास करे छॾींदी पोइ उहे उनखे हटाए न सघंदा ऐं न उन्हनि खे मोहलत ॾिनी वेंदी ऐं बेशक तोखां अॻियनि रसूलनि सां मस्करी कई वई पोइ मस्करी कंदड़नि खे संदन मस्करी जी सज़ा अची पहुती तूं फरमाए राति ॾींहुं तव्हांजी निगहबानी केरु थो करे रहमान खां बल्कि उहे पंहिंजे रब जी यादि खां मुंहुं फेरींदड़ आहिनि छा उन्हनि जा के ख़ुदा आहिनि जो उन्हनि खे असां खां बचाईंदा आहिनि उहे पंहिंजे पाण खे ई नथा बचाए सघनि ऐं न ई असांजे तरफ़ खां उन्हनि खे मदद थिए बल्कि असां उन्हनि खे ऐं उन्हनि जे पीउ ॾाॾनि खे नफ़ो ॾिनो एसि ताईं जो उन्हनि ते हयाती डिघी थी छा पोइ नथा ॾिसनि जो असां ज़मीन खे संदसि तरफ़नि खां घटाईंदा अचूं था पोइ छा उहे ग़ालिब थींदा तूं फरमाए मां तव्हांखे फ़क़ति वही सां रिजारियां थो ऐं ॿोड़ा सॾु न ॿुधंदा आहिनि जॾहिं रिजारिया वञनि ऐं जेकॾहिं उन्हनि खे तुंहिंजे रब जे अज़ाब जी हवा पहुचे ज़रूरु चवंदा हाय असांजी बर्बादी बेशक असां ज़ालिम हुआसीं ऐं असां इंसाफ़ जूं ताराज़ियूं रखंदासीं क़यामत जे ॾींहुं पोइ कंहिं साह ते ज़ुल्म न थींदो ऐं जेकॾहिं का शइ आहुर जे दाणे जे बराबरि हूंदी त असां उहा बि आणींदासीं ऐं असां काफ़ी आहियूं हिसाब जे वास्ते बेशक असां मूसा ऐं हारून खे अता कयो फ़ैसिलो कंदड़ ऐं रोशनी ऐं परहेज़गारनि जे वास्ते नसीहत जेकी अणॾिठे पंहिंजे रब खां डिॼंदा आहिनि ऐं उन्हनि खे क़यामत जो ख़ौफ़ लॻल आहे ऐं इहो आहे बरकत वारो ज़िक्र जेको असां लाथो पोइ छा तव्हां उनजा मुनकिर आहियो बेशक असां इब्राहिम खे अॻे खां ई संदसि चङी राय अता करे छॾी ऐं असां उन खां बाख़बर हुयासीं जॾहिं उन पंहिंजे पीउ ऐं क़ौम खे चयो ही मूर्तियूं छा आहिनि जिन जे अॻियां तव्हां झुकी रहिया आहियो चयाऊं ऐं असां पंहिंजनि अबनि ॾाॾनि खे उन जी पूॼा कंदे ॾिठो हो चयाईं बेशक तव्हां ऐं तव्हांजा अबा ॾाॾा समूरा खुलियल गुमराही में आहियो चयाऊं छा तो असां वटि हक़ आंदो आहे या तूं ईअं ई खेॾी थो चयाईं बल्कि तव्हांजो रब उहो आहे जेको रब आहे आसमाननि ऐं ज़मीन जो जंहिं उन्हनि खे पैदा कयो ऐं मां उन ते शाहिदनि मां आहियां ऐं मूंखे अल्लाह जो कसम आहे मां तव्हांजे बुतनि जे ख़िलाफ़ु साज़िश सटींदुसि बाद उन जे जो तव्हां फेरो पुठी ॾेई करे पोइ उन्हनि समूरनि खे टुकड़ा करे छॾियईं मगर उन्हनि मां वॾे खे जो उहे शायदि उन खां कुझु पुछनि चवणु लॻा हीअ हरकत कंहिं कई असांजे ख़ुदानि सां बेशक उहो ज़ालिम आहे उन्हनि मां कंहिं चयो असां हिकु नौजवान खे उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाईंदे ॿुधो आहे उन जो नालो आहे इब्राहिम चयाऊं पोइ उनखे माण्हुनि जे अॻियां आणियूं शायदि उहे शाहिदी ॾियनि चयाऊं छा तो असांजे ख़ुदानि सां हीउ कमु कयो आहे ए इब्राहिम फरमायाई बल्कि उन्हनि जे हिन वॾे कयो हूंदो पोइ उन्हनि खां पुछो जेकॾहिं ॻाल्हाईंदा हुजनि पोइ पंहिंजे दिलि में सोचियाऊं ऐं चयऊं बेशक तव्हां ज़ालिम आहियो पोइ पंहिंजे मथनि भर ऊंधा कया विया जो तोखे ख़ूब मालूम आहे हीअ ॻाल्हाईंदा न आहिनि चयऊं पोइ छा अल्लाह खां सवाइ अहिड़े जी पूॼा कयो था जेको न तव्हांखे नफ़ो ॾिए न नुक़सानु पहुचाए तुफ़ हुजे तव्हां ते ऐं तव्हांजे बुतनि ते
जिन खे अल्लाह खां सवा पूॼींदा आहियो? पोइ छा तव्हांखे अक़ुलु नाहे? चयऊं, उनखे साड़ियो ऐं पंहिंजे ख़ुदा जी मदद करियो जेकॾहिं तव्हांखे कुझु करिणो आहे। असां फरमायो, ए बात थी वञ थधी ऐं सलामती वारी इब्राहिम ते। ऐं उन्हनि हिन जी बुराई सोची, पोइ असां उन्हनि खे सभिनी खां वधीक नुक़सान वारो कयो। ऐं असां उनखे ऐं लूत खे छुटकारो बख़्शियो उन ज़मीन जी तरफ़ जंहिंमें असां जहान वारनि लाइ बरकत रखी। ऐं असां उनखे इसहाक अता फरमायो ऐं याकूब पोटो। ऐं असां उन्हनि समूरनि खे पंहिंजे ख़ासि कुर्ब जे लाइक़ु फरमायो। ऐं असां उन्हनि खे इमाम कयो जो असांजे हुकुम सां वाट ॾेखारीनि था। ऐं असां उन्हनि ॾांहुं वही मोकिलियो चङा कम करणु, नमाज़ क़ाइमु रखणु ऐं ज़कात ॾियणु बाबति। ऐं उहे असांजी बंदगी कंदड़ हुआ। ऐं लूत खे असां हुकूमत ऐं इल्मु अता कयो। ऐं असां खेसि नजात ॾिनी उन ॻोठ खां जिते गंदा कम थींदा हुआ। बेशक उहे माण्हू बुरा ऐं बेफ़रमान हुआ। ऐं उनखे असां पंहिंजी रहमत में दाख़िल कयो। बेशक उहो असांजे ख़ासि कुर्ब जे लाइक़नि मां आहे। ऐं नूह खे जॾहिं उन खां अॻे हुन असांखे पुकारियो त असां संदसि दुआ क़बूल फरमाई ऐं खेसि संदसि घर वारनि खे वॾी सख़्ती खां निजात ॾिनी। ऐं असां खेसि मदद ॾिनी उन्हनि माण्हुनि ते जिन असांजी आयतुनि खे कूड़ो सम्झो। बेशक उहे बुरा माण्हू हुआ। पोइ असां उन्हनि समूरनि खे ॿोड़ियो ऐं दाऊद ऐं सुलेमान खे यादि करियो जॾहिं खेती जो हिकु फ़ैसिलो करे रहिया हुआ। जॾहिं राति जो उन में किन माण्हुनि जूं ॿकरियूं छुड़ी पियूं ऐं असां उन्हनि जे फ़ैसिले जे वक़्तु हाज़िर हुआसीं। असां उहो मामिलो सुलेमान खे सम्झाए छॾियो ऐं ॿिन्ही खे हुकूमत ऐं इल्मु अता कयो। ऐं दाऊद खे जबल मुसख़र यानी ताबे करे ॾिना जो तस्बीह पढ़ंदा हुआ। ऐं पखी ऐं उहे असांजा कम हुआ। ऐं असां उनखे तव्हांजी हिकु पोशाक ठाहिण जो तरीक़ो सेखारियो जो तव्हांखे तव्हांजी तकलीफ़ खां बचाए। पोइ छा तव्हां शुक्र कंदो? ऐं सुलेमान जे वास्ते तेज़ हवा ताबे कईसीं जो उन जे हुकुम सां हलंदी हुई उन ज़मीन जी तरफ़ जंहिंमें असां बरकत रखी। ऐं असांखे हर शइ मालूम आहे। ऐं शैताननि मां उहे जेकी उन जे वास्ते टुॿी हणंदा हुआ ऐं उन खां सवाइ ॿिया कम कंदा हुआ। ऐं असां उन्हनि खे रोकींदड़ हुआसीं। ऐं अयूब खे यादि करियो जॾहिं उन पंहिंजे रब खे पुकारियो त मूंखे तकलीफ़ पहुती आहे ऐं तूं समूरनि मेहर वारनि खां वधीक मेहर वारो आहीं। पोइ असां उन जी दुआ ॿुधी। पोइ असां टारे छॾी जा तकलीफ़ उनखे हुई। ऐं असां उनखे उन जा घर वारा ऐं उन सां गॾु एतिरा ई ॿिया अता कया। पाण वटां महिरबानी फरमाई। ऐं इबादत कंदड़नि जे वास्ते नसीहत ऐं इस्माइल ऐं इदरीस ऐं ज़ुल्किफ़ल खे यादि करियो। उहे समूरा सब्र वारा हुआ ऐं उन्हनि खे असां पंहिंजी रहमत में दाख़िल कयो। बेशक उहे असांजे ख़ासि कुर्ब जे लाइक़नि मां आहिनि। ऐं ज़ुन्नून खे यादि करियो जॾहिं हलियो सख़्तु कावड़जी। पोइ गुमान कयाईं त असां उन ते कॾहिं बि तंगी न कंदासीं। पोइ उंदाइनि में पुकारियईं, को बि माबूद नाहे तोखां सवाइ, तुंहिंजी पाकाई आहे। बेशक मूंखां बेजा कमु थियो। पोइ असां उनजी पुकार ॿुधी वरिती ऐं उनखे ग़म खां नजात बख़्शी। ऐं ईअं ई नजात ॾींदासीं मुस्लमाननि खे। ऐं ज़करिया खे जॾहिं उन पंहिंजे रब खे पुकारियो, ए मुंहिंजा रब मूंखे अकेलो न छॾ ऐं तूं सभ खां बहितर वारिस आहीं। ऐं असां उन जी दुआ क़बूल कई ऐं उनखे यहया अता फरमायो ऐं उन जे वास्ते उन जी बीबी संवारीसीं। बेशक उहे चङनि कमनि में जल्दी कंदा हुआ ऐं असांखे पुकारींदा हुआ उम्मीद ऐं ख़ौफ़ सां। ऐं असांजी दरबार में गिरियो ऐं ज़ारी कंदा आहिनि। ऐं उन औरत खे जंहिं पंहिंजी पाक दामनी महफ़ूज़ रखी, पोइ असां उन में पंहिंजो रूह फूकियो ऐं उनखे ऐं उन जे पुट खे समूरे जहान जे वास्ते निशानी बणायो। बेशक तव्हांजो हीअ दीन हिकिड़ो ई दीन आहे ऐं मां तव्हांजो रब आहियां। पोइ मुंहिंजी इबादत करियो। ऐं ॿियनि पंहिंजा कम पाण में टुकड़ा टुकड़ा करे छॾिया। समूरनि खे असांजे तरफ़ मोटणो आहे। ऐं जेको के बि चङा कम करे ऐं हुजे ईमान वारो त पोइ उन जी कोशिश जी बेक़दरी न थींदी। ऐं असां उनखे लिखी रहिया आहियूं ऐं हराम आहे वरी मोटणु उन ॻोठ ते जंहिंखे असां तबाह कयो। हेसि ताईं जॾहिं खोलिया वेंदा याजूज माजूज ऐं उहे बुलंदी खां डोड़ंदड़ हूंदा। ऐं क़रीब आहे सचो वाइदो। पोइ तॾहिं अखियूं खुलियल रहिजी वेंदियूं काफ़िरनि जूं जो हाय असांजी बर्बादी। बेशक असां उन खां ग़फ़लत में हुयासीं।
बल्कि असां ज़ालिम हुयासीं। बेशक तव्हां ऐं जो कुझु अल्लाह खां सवाइ पूॼो था समूरा जहन्नम जो ॿारणु आहियो। तव्हांखे उन में वञिणो आहे। जेकॾहिं उहे ख़ुदा हुजनि हा त जहन्नम में न वञनि हा ऐं उन्हनि समूरनि खे सदाईं उन में रहणो आहे। उहे उन में रड़ियूं कंदा ऐं उन में कुझु बि न ॿुधी सघंदा। बेशक उहे जिन जे वास्ते असांजो भलाई जो वाइदो थी चुको आहे से जहन्नम खां परे रखिया विया आहिनि। उहे उन जी भुणक बि न ॿुधंदा ऐं उहे पंहिंजी दिलि पसंदि ख़्वाहिशनि में सदाईं रहंदा। उन्हनि खे गम में न विझंदी। उहा सभ खां वॾी घबराहट ऐं फ़रिश्ता उन्हनि जे इस्तक़बाल लाइ ईंदा। जो हीउ आहे तव्हांजे वाइदे जो ॾींहुं, जंहिं ॾींहुं असां आसमान खे वेड़ींदासीं जीअं सजल मलाइक अमलनामे खे वेड़ींदो आहे। सिजिल मलाइक अमलनामे खे वेड़ींदो आहे। जीअं अॻे उनखे ठाहियो हो अहिड़ो ई वरी उनखे करे छॾींदासीं। हीउ वाइदो आहे असांजे ज़िम्मे जेको असांखे ज़रूरी करिणो आहे। ऐं बेशक असां ज़बूर में नसीहत खां बाद लिखी छॾियो त हिन ज़मीन जा वारिस मुंहिंजा नेक बाना थींदा। बेशक हीउ क़ुरान काफ़ी आहे इबादत कंदड़नि जे वास्ते। ऐं असां तोखे न मोकिलियो मगर रहमत समूरे जहान जे वास्ते। तूं फरमाए मूंखे त फ़क़ति उहो वही थो थिए त तव्हांजो ख़ुदा न आहे मगर हिकु अल्लाह। पोइ छा तव्हां मुस्लमान थियो था? पोइ जेकॾहिं उहे मुंहुं फेरिन त तूं फरमाए मां तव्हांखे लड़ाई जे चैलेंज ॾिनी बराबरी ते। ऐं मां छा ॼाणा जो वेझो आहे या परे उहो जंहिंजो तव्हांखे वाइदो ॾिनो वञे थो। बेशक अल्लाह ॼाणे थो ॾाढियां वारी ॻाल्हि ऐं ॼाणे थो जेकी तव्हां लिखायो था। ऐं मां छा ॼाणा शायदि उहा तव्हांजी परख हुजे। ऐं हिकु वक़्त ताईं नफ़ो ॾियणु नबी अर्ज़ु कयो त ए मुंहिंजा रब बरहक़ फ़ैसिलो फ़रमाए छॾ ऐं असांजे रब रहमान जी मदद दरकार आहे उन्हनि ॻाल्हियुनि ते जेकी तव्हां ॿुधायो था। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे जो कुझु ॿुधोसीं उन ते अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं इनखे ॿियनि ताईं पहुचाइण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। जिन दोस्तनि अञा ताईं असांजे हिन चैनल खे इन पेज खे लाइक नाहे कयो, चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो, उहे सब्सक्राइब कयो ऐं फॉलो कयो। इंशाअल्लाह अज़्ज़ व जल बक़िया जेके क़ुरान पाक जूं सूरतूं आहिनि उन्हनि जो बि जल्दी सिंधी तर्जुमो कंज़ुल ईमान अव्हां जे साम्हूं पेश कंदासीं। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद।